क़ौमी ऐं सूबाई तकनि ते नंढी चूंड 16 अक्टूबर ऐं कराची डिवीज़न में मकानी चूंड 23 अक्टूबर ते ई थींदी। इलेक्शन कमीशन नंढी चूंड ऐं मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। DGISPR मेजर जनरल बाबा इफ्तिखार समेत 12 मेजर जनरल्स के लेफ्टिनेंट जनरल के ओहदनि ते तरक्की। बाबर इफ्तिखार समेत 12 मेजर जनरल्स के लेफ्टिनेंट जनरल के ओहदे ते तरक्की ॾिनी वई। ISPR मेजर जनरल इनाम हैदर मलिक, मेजर जनरल फयाज हुसैन शाह, मेजर जनरल नौमान ज़करिया, मेजर जनरल मोहम्मद जफर इकबाल ऐं मेजर जनरल एमन बिलाल सफ्तर के लेफ्टिनेंट जनरल बणायो वियो। मेजर जनरल अहसन गुलरेज, मेजर जनरल सैयद आमिर रज़ा, मेजर जनरल शाहिद इम्तियाज, मेजर जनरल मोहम्मद मुनीर, मेजर जनरल यूसुफ जमाल ऐं मेजर जनरल काशिफ नज़ीर खे बि लेफ्टिनेंट जनरल के उहिदे ते तरक्की ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास। काबीना इजलास में इमरान खान के इस्लामाबाद ॾांहुं मार्च करण खिलाफ सख्त कदम खणण जो फैसलो। लॉन्ग मार्च रोकण लाइ घरू खाते के इजाफी रक़म ॾियण की मंजूरी। राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी करण की वफाकी काबीना मज़म्मत करे छॾी। वफाकी काबीना के इजलास में ऑडियो लीक्स मामले ऐं मैशत की सूरतहाल ते गौर वीचार। नाणे वारो वफाकी वज़ीर इसहाक डार IMF जो शर्तूं नरम कराइण लाइ सरगर्म। इसहाक डार IMF अख़्तियारनि सां मुलाक़ात लाइ वाशिंगटन रवानो थी वियो। इसहाक डार आलमी मालियाती इदारे IMF ऐं वर्ल्ड बैंक के इजलासनि में शिरकत कंदो। इसहाक डार ब्रिटेन वुड इंस्टीट्यूशन्स जे सालियानी मीटिंग में भी शिरकत कंदो। पाकिस्तान पारां IMF ऐं आलमी बैंक के हदफ़ सां नज़रसानी जे बाज़ाब्ता दरख़्वास्त पिणु कई वेंदी। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म पारां गुजरात जलसे में वलारियल कश्मीर बाबति ॾिनल बयान खे रद्द करे छॾियो। परडी ऑफिस जारी कयल बयान में चवणायो आहे त भारतीय वज़ीर आज़म जी दावा बेबुनियाद आहे त हुन कश्मीर मसलो हल करे छॾियो आहे। भारतीय वज़ीर आज़म जो बयान कूड़ ते ॿधल आहे। बयान मां ज़ाहिर आहे त भारतीय क़यादत वलारियल कश्मीर जी ज़मीनी हक़ीक़तुनि खां केतिरो वांझिल आहे। परडी तर्जुमान जो चवण त जम्मू ऐं कश्मीर बैनुल अक़वामी तौर ते मञियल तकरार आहे ऐं हीअ तकरार 1948 खां गॾियल क़ौमुनि जी एजेंडा ते आहे। गॾियल क़ौमुनि जे ठहिराइण बावजूदि भारत कश्मीर ते कब्ज़ो कयो वेठो आहे। रुपयो डॉलर के मुकाबले में वधिक सघारो। इंटर बैंक में डॉलर की कीमत में घटिताई। डॉलर 1 रुपयो 17 पैसा सस्तो थी वियो। इंटर बैंक में डॉलर की कीमत 216 रुपया 80 पैसा थी वई। 17 ॾींहनि में डॉलर की कीमत में 22 रुपया 71 पैसा लात आई। बोर पाकिस्तान के वड़ो नुक़सान पहुंचायो। बोर मुतासिरनि की मदद लाइ वापारियुनि, सनअतकारनि ऐं सीड़पकारनि वॾी मदद कई। बेनज़ीर कार्ड वसीले मज़दूरनि जे ॿारनि खे सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। पोरिये खाते जी सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कार्ड वसीले वर्कर्स के मुख़्तलिफ़ सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। कार्ड में फी मज़दूर के ॿार के 6000 रुपया मुंतकिल किया विया आहिनि। सनअती मज़दूरनि जी हर मुमकिन मदद ऐं फलाह लाइ कोशिश कई पई वञे। सूबाई वज़ीर मूजिबि कराची जा माण्हू पंहिंजे सेवरेज लाइन पाण बंदि कंदा आहिनि। कराची के मसइलनि जे हल लाइ सभिनी खे किरदार अदा करणो पवंदो। नोबेल इनामी याफ्ता मलाला यूसुफज़ई पाकिस्तान पहुची वई। मलाला यूसुफज़ई पंहिंजे वालिदैन सां गॾु कतर एयरलाइन जी उॾाम वसीले कराची पहुती। पुलिस पारां मलाला खे सख़्त सिक्योरिटी ॾिनी वई। मलाला मुल्क जे ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदी। मलाला खे सख़्त सिक्योरिटी में जिन्ना टर्मिनल खां संदसि रिहाइशगाह पहुचायो वियो। मलाला अॼु कराची में तरसंदी। सुभाणे दादूअ जे ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदी। सिंध हुकूमत जा उहिदेदार बि साणुसि गॾु हूंदा।
सदर सियासत खां पासो करे आर्मी चीफ जी मुक़ररी में सदर जो को किरदार नाहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सदर आइन जे नाकारी मक़सद खे हासिल करण लाइ मामले खे सियासी रंग ॾेई रहियो आहे। इन मामले ते अपोज़िशन सां मुशावरत नाहे थी। हीउ वज़ीर आज़म जो इस्तेहक़ाक़ आहे। सिंध सरकार पारां बोर्ड मुतासिर इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। 24 कलाकनि दौरान 26,500 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जीला मेमून चयो आहे त कंबर शहदादकोट में 10,000, दादू में 20,000, हैदराबाद में 7,000 ऐं मटियारी में 5,000 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। सिजावल में 10, ठटे में 10, जेकबाद में 1,000, लाड़काणे में 5,000, शिकारपुर में 80,000, सखर में 35,000, संघड़ में 22,000 ऐं मीरपुर ख़ास में 15,000 राशन बैग्स माण्हुनि में विरहाया विया। सूबाई वज़ीर मूजिबि मजमूई तौर 15,28,134 ख़ानदान में राशन बैग्स तक़सीम कया विया। गुज़िरियल 24 कलाकनि में 1,500 तंबू ऐं ॿियो इमदादी सामान पिणु तक़सीम कयो वियो। 24 कलाकनि में वधीक 8,628 मुतासिर रिलीफ कैंपनि में पंहिंजे घरनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। कराची में यूएनडीपी जे आला सतही वफ़द जी एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब सां मुलाक़ात। यूएनडीपी ऐं केएमसी जे सहकार सां शहरी तरक़ी मौसमियाती तब्दीली ते ॻाल्हियूं। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त शहर जी बहितरी ऐं तरक़ी लाइ क़ौमी ऐं आलमी इदारे सां गॾिजी कमु करणु चाहिनि था। शहर जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइण लाइ केतिरनि मनसूबनि ते कमु जारी आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध हाई कोर्ट में टिकटॉकर हरीम शाह जी सिक्योरिटी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। हरीम शाह दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त खेसि मुसलसल हिरासां कयो पियो वञे। हरीम शाह जे वकील मूजिबि हरीम शाह FIA में पेश थी त खेसि रोके धमकियूं ॾिनियूं वयूं। अदालत चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे हरीम शाह खे सिक्योरिटी फराहम करण जी हिदायत करे छॾी। हिकु मुक़ररी मुल्क जो सियासी निज़ाम जाम करे रखियो आहे। पूरी उमेद आहे त फ़ैसिलो मेरिट ते थींदो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो त मुल्क में अचण वञण लाइ बि डील कई वेंदी आहे। वज़ीर आज़म ऑफिस जी सेक्रेटरी महफ़ूज़ नाहे त डी चौक कीअं महफ़ूज़ हूंदो। ऐं त्रिमुल्की T20 सीरीज़ जे चौथी मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 9 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तानी टीम टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मेज़बानी टीम खे 131 रन्स जो हदफ़ ॾिनो। कीवी टीम घुर्बल हदफ़ 17 ओवर में 1 विकेट जे नुक़सान ते हासिल करे वरितो।